बाबा गोल मटोल अज मां तोखे पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां थो। अच्छा वसाया भला ॿुधा मूंखे यार। बाबा हिकु दफ़े छा थियो, मां सब्ज़ी वठी घर मोटी आयो। मां पंहिंजो साइकिल ॿाहिरियों बीहारियो, सब्ज़ी ॾेई मां मोटी आयुसि। बाबा साइकिल गुम। हाणे सही ॻोठ वारनि खे सॾियमि, तोखां मूंखां पुछियमि बाबा मुंहिंजो साइकिल बाबा असांखे ख़बर कोन्हे। उन्हनि चयो त बाबा हाणे असां त सॼो ॾींहुं पंहिंजे घर में बाबा असांखे कहिड़ो ख़बर साइकिल जो। 3 ॾींहं बाबा गुज़री विया, साइकिल लभे कोन। पर दिलि में सोचियुमि बाबा मार पवेसि, हुयो त हिकिड़ो साइकिल, उहो ई न छॾियऊं ग़रीब जो। पोइ बाबा मां हिकिड़ो अटकल कयो, ॻोठ वारनि खे चयो बाबा मुंहिंजो साइकिल ॾियो या कयां अॿेरो कमु। सभु बाबा परेशान, बाबा हिन जे अॿे छा कयो। पोइ बाबा 2 ॾींहं खां पोइ सुबुह जो घर निकितमि त साइकिल दर ते पियो आहे। भला वसाया साइकिल तोखे मिली हो, मूंखे हिकिड़ी यार ॻाल्हि सम्झ में कोन आई। भला इहो तुंहिंजे अॿे कहिड़ो कमु कयो जेको ॻोठ वारनि खे तूं चयो। वारनि पटिया नओं साइकिल वठी आयो, ॿियो वरी छा जहिड़ो को चोरी करे आयो माण्हुनि जो साइकिल।